नाज़रीन, खबर न्यूज़ सिलसिलो जारी आहे। अव्हांखे लाहौरपिंडी खां ख़बर ॾींदालूं त साइंस एंड टेक्नोलॉजी जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त असां पटाटा ऐं मेट्रो विकिणी मैशियत खे सहारो नथा ॾेई सघूं। लाहौरपिंडी में मुनक़िद हिकु तक़रीब खे ख़िताब दौरान फवाद चौधरी चयो त मूं जॾहिं इहो चयो त सरकारी नौकरियूं नथियूं मिली सघनि त मीडिया में तूफ़ान अची वियो। फवाद चौधरी चयो त मैशियत जी सरपरस्ती सरकारी सेक्टर न पर निजी शोबो कंदो आहे। मैशियत जे अलफ़ बे जी ख़बर रखण वारनि खे इहा ख़बर आहे त असांखे प्राइवेट सेक्टर में ई कामयाबी हासिल करणी पवंदी। हिन चयो त साइंस एंड टेक्नोलॉजी जे चार्ज वरिती त उहा इंडस्ट्री मुख़्तलिफ़ बहराननि जो शिकार हुई। यूनिवर्सिटियुनि में रिसर्च थींदी हुई त ख़बर न हूंदी हुई त अॻियां छा थींदो। फ़ैसिलो कयो आहे त यूनिवर्सिटियुनि खे वापार करण जी इजाज़त ॾियो। वफ़ाक़ी वज़ीर चयो त असां रोज़ानो जा पटाटा ऐं मेट्रो विकिणी इकोनॉमी खे सहारो नथा ॾेई सघूं। हिन चयो त मां ज़री यूनिवर्सिटी में वञी हैरान थियुसि त उते एतिरो सुठो कमु थी रहियो आहे। असांखे ज़राअत में जदीद टेक्नोलॉजी जे इस्तेमाल करणी पवंदी। असां नौजवान जे ज़रिए कामयाब मैशत ठाही आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।